इस्लामाबाद जी बैंकिंग कोर्ट पाबंदी मढ़ियल फंडिंग केस में पाकिस्तान तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान के 28 फरवरी ते पेश थियण जो हुक्म ॾेई छॾियो। इख़्तियारनि मूजिब IMF ऑफिसर पर ॾेही मटासटा कंदड़ मुल्कनि सां बि ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। नाणे वारी वज़ारत जे अमलदारनि जो चवणु आहे त ॻाल्हियुनि में पाकिस्तान सां लाॻापियल सियासी मामलनि ते का बि ॻाल्हि ॿोल न थी आहे। बैंकिंग कोर्ट इस्लामाबाद में इमरान खान ऐं ॿियनि ख़िलाफ़ फॉरेन एक्सचेंज एक्ट तहत पाबंदी मढ़ियल फंडिंग केस जी ॿुधणी थी। बैंकिंग कोर्ट जी जज रक्षंदा शाहीन जी अदालत में इमरान खान जो वकील पेश थियो। वकील चयो त इस्लामाबाद हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे त इमरान खान 28 फरवरी ते बैंकिंग कोर्ट में पेश थिए। इमरान खान तरफ़ां इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले जी कापी बैंकिंग कोर्ट में बि जमा कराई वई। इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में अदालत इमरान खान के 28 फरवरी ते पेश थियण जो हुक्म ॾींदे केस जी ॿुधणी 28 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी।